त छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 15 ॾींहुं आहे। छा तव्हांखे झूलण दर सेवा करण जा फ़ाइदा ख़बर आहिनि? सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई पोइ ऑफिस में थोरो कमकार करे शाम जो झूलण जे मंदिर लाइ निकितासीं। जेको सिंधन जो भगवान आ, जेको दीनन जो दातार आ, कंदो सब जो बेड़ो पार, वो केर आहे। लाल 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 झूलेलाल, लाल 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 झूलेलाल। झूलण दर सेवा करण सां मन खे सुकून मिलंदो आहे ऐं सुठा कर्म बि ठहंदा आहिनि। इन खां वधीक फ़ाइदो ॿियो छा खपेव तव्हांखे? मां त चवंदुमि सलाम आहे असांजे झूलण जे मंदिर जे सभिनी शेवादारनि खे। ऐं सभई सेवाऊं पाण में बराबरि आहिनि ऐं शेवा करण वारा बि, पोइ चाहे उहो ॿार हुजे, ॿुढो हुजे या जवान हुजे। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंती, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदिर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। लाल 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 लाल